मटियारी शहर के बाकिलपोटा मोहल्ले के रहवासी होटल मालिक सज्जाद खास कैली जे घर में टे नामालूम हथियारबंद घर भातियुनि के यरगमाल बणाए 3 लख कैश सोनो सेठ ऐं ॿियो कीमती सामान फुर करे फरार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी शहर जे बाकिलपोटा महले जे रहवासी होटल मालिक सजाद खासकरी घर में 3 नामालूम हथियारबंद घर भातियुनि खे यरगमाल बणाए 3 लख कैश सोनो सेट ऐं ॿियो कीमती सामान फुर करे फरार थी विया। घर मालिक सजाद खासकरी जो चवणु आहे त राति देर सां 3 नामालूम हथियारबंदनि घर में दाख़िल थी घर भातियुनि मथां तशदुद कयो ऐं घर में पियल रोक रक़म सोना ज़ेवर चांदी ॿियो सामान चोरी करे विया आहिनि। ॿिए तरफ़ मटियारी पुलिस बाक़ी वारे हंधि पहुची तफ़सील वरिता। जॾहिं एसएचओ मटियारी मोहम्मद सुलेमान लाशारी राब्तो करे ॿुधायो त मुंहिंजी मटियारी थाणे ते नई पोस्टिंग थी आहे, फौरन ॾुहारियुनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं। मटियारी अवाम जे साथ सां ई ॾोहनि खे ख़त्म करे सघिजे थो, तंहिं करे अवाम खे पुलिस जो साथ ॾियणु घुर्जे। जी मेहरबानी फिदा हुसैन तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।